बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 24 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे बहार आयो। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक खे पढ़ण जे तरफ़। सबक 24 बहार आयो। चमन में था चतूं चहकन, बहार आयो बहार आयो। लड़ी था लामते लड़कन, बहार आयो बहार आयो। पटन पोशाक पातिया, खणी पंहिंजे मथां साई। वही अजवाह था वहसन, बहार आयो बहार आयो। सुख्या सब थी विया सांगी, हलिया विया डोल डोलावा। ॾुखिया से की नथा ॾिसिजन, बहार आयो बहार आयो। चंबेली मोतियो निर्गस, गुलाबी गुल टिड़िया आहिनि। अखियूं तिन में वञी अटकन, बहार आयो बहार आयो। पपीहो बोल तो बोले, करे कोयल थी कू कू कू। भंवर ॾिस धार था भुणकन, बहार आयो बहार आयो। संभाए हर हलिया हारी, ख़ुशीअ मां पंहिंजी खेतन ते। सुनहरी संग था सटिजन, बहार आयो बहार आयो। तरायूं तार थियूं आहिनि, न बज़मी ग़म रहियो आहे। मोहाणा मीर था मुरकन, बहार आयो बहार आयो। चमन में था चतूं चहकन, बहार आयो बहार आयो। लड़ी था लामते लड़कन, बहार आयो बहार आयो। निसार बज़मी।